माने सुखमनी साहब जो बढ़ियो वेंदो जेको क्रम सां हली रहियो आहे। सुखी थियण जे लाइ असांखे ॿियो कुझु बि न करिणो आहे, सिर्फ़ु नज़रियो मटाइणो आहे। श्री राम। दृष्टिकोण बदिलणो आहे। बाक़ी वहिंवार परवार कारोबार जो कुछ भी असांजी प्रक्रिया आहे पर संसार में त जेको नज़रियो असां हली रहिया आहियूं उहो संसार ई सॾिबो। सॼे संसार में संसार जे लाइ, पर जेकॾहिं ज्ञान जो नज़रियो दृष्टिकोण मटियूं असां या भक्ति जो नज़रियो, दृष्टियूं टे थींदियूं आहिनि, हिकु संसारी, हिकु भक्ति जी, हिकु ज्ञान जी। श्री राम। संसारी माना कर्म जी दृष्टि और भक्ति और ज्ञान जी अंदरि भावनात्मक आहे। तो साहिब हिन शब्द जो तात्पर्य आहे संत केर जेको नाम जपे और जेको नाम जपे उहो ई संत। इन में पंहिंजो कुझु अहम न जॻाइणो त मां नाम जपे रहियो आहियां। जेको जपे रहियो आहे, जंहिंखे प्रभु लॻायो आहे, बसि उहो ओॾे लॻो आहे। प्रभु जंहिंखे जॻायो आहे तॾहिं उहो जॻियो आहे। श्री राम। पंहिंजे इन कर्म जो अहम न करणो। जॾहिं इहा मन में पक अची वेंदी, लॻी बिन रैन न जागे कोई। हिते रैन राति त थी पर रैन सिर्फ़ु राति खे ई न सम्झी छॾियूं। रैन जी माना आयु बि सॾिबी आहे। हरे राम। हिन असां पंहिंजी हयाती में पाण खे जॻायूं, बसि जब जाॻो तब सवेर। जॾहिं लॻी वञे त पोइ जॾहिं इहा असांजे मन में पक अची वेंदी, श्री राम, तॾहिं पंहिंजो अहम न जाॻंदो त मां जपियां थो प्रभु खे, उहो जपाए रहियो आहे। जॾहिं इहा पक अची वई त पोइ सॼे संसार लाइ इहा पक अची वेंदी त जेकॾहिं कोई प्रभु खे नथो जपे राम, उन जे प्रति कोई दोष दृष्टि न ईंदी मन में। तुंहिंजी भल मानसी या न आहे त तूं ॿिए जा दोष करे वेठो। श्री राम। तूं दोष खे ढकण ॾे। हरे राम राम। मां तव्हांखे इन ते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई। संतनि ॾिसो एॾो दृष्टिकोण जो नज़रियो मथे रखियो आहे सुहिणो, जो कुझु अहिड़ा शब्द आहिनि बाणी में जंहिंमें साहिबनि जंहिंखे शास्त्रनि जी दृष्टि सां दोष मञिया वञनि, उन्हनि दोषनि में जेके पुरुष लिप्त आहिनि, हरे राम, उन मां बि इहो गुण खणणो त जीअं अमली अमल में लॻो पियो आहे, जीअं धनवान कंजूसी में लॻो पियो आहे, जीअं कामी पुरुष काम में लोभियो पियो आहे, जीअं लोभी धन वारो लोभ में लोभियो पियो आहे, तीअं हर जन साईं जे नाम में। श्री राम। वरी ईअं बि, वरी ॿिए नमूने बि त जीअं हे हटवाणी हटमाल माहे, हटवाणी धन माल हाट कीत, जुआरी जुए माहे जीत, अमली जीवे अमल खाए, तीअं हर जन जीवे हर ध्यान। जीअं हे हिननि में लॻल आहिनि, तीअं हरि जो प्यारो हरि में लॻल आहे। हरे राम। अपने रंग सबको रचे जित प्रभु लाया, सबको पंहिंजे रंग में लॻल आहे, जंहिंखे प्रभु जंहिंमें लॻायो आहे। हरे राम। जॾहिं इहा पक अची वई त मां भलो कमु नथो कयां, प्रभु कराए रहियो आहे, त पोइ इहो दोष दृष्टि ख़तमु थी वेंदी त कोई नथो करे।
तूं मुंहिंजी कृपा तुंहिंजी असांखे जेकॾहिं कुझु उन दृष्टि सां नज़र अचे त असांजो कमु इहो आहे प्रभु खे अरदास कयूं प्रभु सभिनी खे सुमत ॾे प्रभु सभिनी खे नेक राह ते हलाए तुंहिंजो नालो नेक आहे इहा शक्ति बि तूं बख़्शींदे पंहिंजे नेक राह ते हलण जी ऐं इन खे वास्तविकता रूप रामायण में तुलसीदास महाराजनि जी 500 शताब्दी मल्हाई थी वञे इहो ई ॾिनो अथई त जॾहिं शुभ कर्म तोखां थियनि तॾहिं सम्झ मां ते प्रभु जी कृपा जॾहिं अशुभ तोखां थी पए त सम्झ इहो माखों थिए थो राम राम जॾहिं माखों थिए थो ईअं सम्झंदे त तोखे पंहिंजी शर्मसारी ईंदी त मां छा करे रहियो आहियां पर जेकॾहिं सम्झंदे त मां ई शुभ कर्म कयां थो त पोइ तोखे अहंकार पैदा थींदो जेकॾहिं सम्झंदे प्रभु कृपा कई आहे तॾहिं मां कयां थो पोइ तोखे अहंकार न पैदा थींदो जेकॾहिं हे अहंकार न पैदा थियो त जेकी तूं जंहिं मां दोष कढे थो इहो तुंहिंजे अहंकार जी निशानी पाण खे वॾो भाईंदो तॾहिं ॿिए जी घटोताई खे घटिताई खे तूं प्रदर्शन करे हुनखे घटिया नज़र इहो त संसार जी दृष्टि आहे घटि खे घटि ॾिसणु वधि खे वधि ॾिसणु पर चङे चङा कर्म ने और मंदे मंदा होए चङे खे चङो करे मञणु और मंदे खे मंदो करे मञणु आश के ना के जे लेखे वर्ते सोए आश कोन्ही खे न चइबो आहे जेको इन लेखे में हले थो श्री राम बाबा मुंहिंजा प्यारा जेकॾहिं हिन घर ते पहुता आहियूं त छड़ो कंहिं दुकान ते पहुची करे उन्हनि शयुनि जा नाला खणी वञूं असां छा उन में फ़ाइदो थींदो पर उतां कुझु शइ वठी करे इस्तेमालु कंदासीं त फ़ाइदो पहुचंदो हुनजो रहस्य ॿुधाए सघंदासीं हुनजो मुल्ह जो क़दुरु कंदासीं उन शइ जो श्री राम जीअं संसारी बणिजी रहणो त पोइ हिकु दुकान ते हेड़े ते अचण जो जेकॾहिं आयाऊं त हितां कुझु उहा शइ खणूं श्री राम जंहिं बि दुकान ते जेके टपड़ रखियल आहिनि उहे असांजे सभु कम अचण वारा आहिनि उहे असांजे लाइ रखिया आहिनि श्री राम बाबा जेका बि शइ खपंदी दुकान ते वञिबो न पोइ कहिड़े दुकान सां तुंहिंजो दुकानदार सां लेख आहे खणी बाक़ी उहो हूंदो उते पैसा वठी उहा शइ वठी ईंदे शयूं त जेके बि रखियूं आहिनि उहे खपंदड़ आहिनि तॾहिं रखियूं आहिनि तॾहिं बणायूं वयूं आहिनि हरे राम त मुंहिंजा प्यारा कोई एक्स्ट्रा शइ कान्हे तीअं हे जीअं आईनो पंहिंजे ठीकु ठाक ॾिसण जे लाइ आईनो ॾिसबो आहे त मां ठीकु आहियां आईने जो मक़सदु आहे पाण खे ठीकु ठाक ॾिसण जे लाइ तीअं हे जेको ज्ञान जो आईनो आहे श्री राम जेको असली अंतःकरण रूपी असांजो स्वरूप आहे असां जेकी हलूं था शरीर त जड़ आहे चेतन मन आहे जेकी मन चए थो असां उहो कमु कयूं था श्री राम मुंहुं रुखो कोई बुरो शब्द न आहे थोरी माना सम्झण जी आहे जेकी मन चए उन ते हलणु उन रुख खे रखणु श्री राम उनखे मुंहुं रुख चयो त हिते हे मन खे आहीनो पंहिंजे स्वरूप खे ठीकु ठाक बणाए रखण जे लाइ प्रभु कृपा करे पंहिंजे प्यारनि खे उन अनुभव मां प्रकाशक कराए जेका वाणी कढाई उहो ई धर्म ग्रंथ बणिया और उहो ई असली आहीनो आहे असांखे अंतःकरण खे ठीकु करण जो संतनि जो जेको ज्ञान आहे थोपण वारी शइ न आहे अरे तुंहिंजे सम्झण जे लाइ आहे त तुंहिंजो असली स्वरूप हे आहे तुंहिंजो विवेक दृष्टि सां तोखे हलणो हिन तरीक़े सां आहे राम बाबा जेके बि 84 लख जूनियूं आहिनि उहे ठहियल 5 तत्वनि मां आहिनि अनेक रूपनि सां परमात्मा उनखे साॼो निवाजो आहे माना ठाहियो आहे पंहिंजे रूपनि में उहो भांडो हरे राम तीअं हे बि हिकु भांडो आहे पर जे तूं पंहिंजे स्वरूप जो ज्ञान न रखियो त निंद्रा भोजन भोग भय निंड करणु भोग करणु भोजन खाइणु भव करणु जे पस पुरुष समान पशु बि इहे कमु कंदो आहे पर नरन ज्ञान निज अधिकता ज्ञान बिना पशु जान नर जी विशेषता आहे तोखे ॿुधी में स्मृति ॾिनी अथई
कर्म जे भोग सां गॾु तोखे इहा बि सामर्था ॾिनी अथई तूं नओं कर्म ठाहे सघंदो आहे। तूं ॿुधी सां सम्झ पाण खे मूंखे छा छा करिणो आहे। हरे राम। बसि तूं वितास खे ध्यान में रख त कहिड़नि कहिड़नि कहिड़ा कर्म करे पंहिंजी विनाशता कई, कहिड़नि कहिड़नि पंहिंजो विकास कयो, उनती खे पहुता। इन दासनि खे ध्यान में रखी करके तूं पंहिंजो आईंदो ठाहे ठीकु कर। हरे राम। इहा शइ सवाइ न मानो चोले खां सवाइ ॿिए जूण में न आहे। तंहिंजे लाइ मुंहिंजा प्यारा हे जेको ज्ञान जो आईनो असांजे अॻियां रखनि था उनखे सम्झूं असांखे छा छा करिणो आहे। जंहिंखे प्रभु जंहिंमें लॻायो और असां ते प्रभु कृपा कई आहे उन जा पक मञी करे मञियो जेके असां अॼु वेठा आहियूं। प्रभु कहिड़ी कृपा कई जो असांजे हृदय में भाव जॻहि। हरे राम। बाबा पोइ असां चाहे संत दर कहिड़ी बि कामना लाइ आयासीं, पर कई अभाव वारा पुरुष हूंदा, पर पोइ सभु संतनि जे दर ते नथा पहुचनि। हरे राम। सभई प्रभु जा गुणानुवाद नथा ॻाइनि। पहिरीं असां प्रभु जी कृपा सम्झूं जो असांखे प्रभु यादि आयो, जो वरी बि प्रभु जे दर ते, प्रभु जे प्यारनि जे दर ते असां प्रभु जो ज्ञान मिलंदो, प्रभु ते विश्वास ॼमंदो, प्रभु जो नाम जपींदासीं। हरे राम। प्रभु असांजो कल्याण कंदो, इहा भावना रखी करके असां आयासीं कि असां प्रभु जी कृपा सम्झूं, पंहिंजो अहम न भायूं। श्री राम। हिते आए खां पोइ उन भाव में रहूं, कंहिं हेॾे होॾे न ॾिसूं केरु घटि थो हले केरु वधि थो हले। असां पंहिंजे भाव में रही पंहिंजो प्रेम करे प्रभु जी कृपालता सम्झी उन जो ज्ञान पाए करके असां पंहिंजी दृष्टि खे मटे करके पाण खे ठीकु कयूं। बसि इन शब्द जे भाव खे वठी असां हिन क्रम खे पढ़ूं। आप जपाए जपे सो नाम, 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 आप गवाए सो हरि गुण गाऊं, 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 आप जपाए जपे सो नाम, आप जपाए जपे सो नाम। श्री राम। मुंहिंजा प्यारा साहब सुखमनी साहब में फरमान कनि था, आप जपाए जपे सो नाम। श्री राम। सो ओॾे संकेत आहे प्रभु ॾे, उन जो नालो उहो जपींदो जंहिंखे उहो जपाए। हरे राम। असां जेकी प्रभु जो नाम जपे रहिया आहियूं या प्रभु जी पाण खे कृपा कयूं। हरे राम। आप जपाए जपे सो नाम। जेकॾहिं सत्संग मां इहा वाणी ज्ञान ॿुधंदासीं असांखे पक थी वई, असांखे पक थी वई। श्री राम। श्री राम। बाबा संपत फल आहे और सुमत बीज आहे। संपत सुमत बीज आहे। मन इच्छा ठाहे ॿुधी निश्चय करके और असां शरीर सां कर्म कयूं, इहा सामर्थ्य परमात्मा ॾिनी आहे। असां ज़रूरु लक्ष्य ठाहियूं, पर इन सां गॾोगॾु इहा असांखे पक न आहे त जेके असां लक्ष्य ठाहियोसीं उहो कॾहिं पूरो थींदो। श्री राम। असां लख चाहियूं हिन ई जनम में असांखे मिली वञनि, इहो पक न आहे। जेकी इच्छा चाहियूं हिन ई जनम में प्राप्त थिए, इहा पक न आहे। असां इच्छा करे सघंदा आहियूं। श्री राम। इच्छा खे निश्चयात्मक करे, मज़बूत करे, निर्णय नीत करे असां उहो शरीर सां कर्म कयूं। फल प्रभु जे हथ में आहे। श्री राम। उदम ऐं प्राप्त ॿई कया तुंहिंजा, जेकी प्राप्त थियो थी तुंहिंजो उदम हुयो। हरे राम। वरी जेकी उदम कंदे वरी तोखे प्राप्त थींदो, पर असांखे जेका संपत ठही आहे, संपत वारा घणा परसेंट संसार में मिलंदा जंहिंजो नालो संपत आहे। रोटी रोज़ी खाइणी आहे, जाइड़ी थी दुकान हले थो, इनखे संपत न सॾिबो आहे घणो। श्री राम। हा, जंहिंजो गुज़र बसर छड़ो थिए थो, ओतिरा घणा परसेंट संपत वारा मिलंदा। माना इहा अॻिला हुन जा शुभ कर्म थियल आहिनि,
तॾहिं हुन वटि संपत्ति माना एक्स्ट्रा धन में जेको जमा थिए थो, हरे राम राम, अधिक संपत्ति ठहे थी। त उहो जो बीज सुमत आहे, सुमत ते हलियासीं, सुठा कम कया आहिनि, तॾहिं असांखे संपत्ति ठही। वरी बि सुमत ते हलंदासीं, असांखे संपत्ति मिलंदी, असां सुखो बियो कंदासीं। हे मुंहिंजा प्यारा, आप जपाए जपे सो नाम, आप गावाए सो हर गुण गांव। त प्रभु कृपा कई जो असांखे सुमत ते हलण जी तौफ़ीक़ बख़्शे, उहो संपत्ति पंहिंजो पाण पंहिंजे टाइम सां ईंदी। अहिड़े तरीक़े सां असांखे प्रभु जी कृपा थी जो पंहिंजो नाम जपाए। हाणे नाम जपणु, सिमरण करणु, पर आप गावाए सो हर गुण गांव। नाम अनेकनी जपियो श्री राम, पर हरि जी सिफ़त सभिनी जे मुख मां निकिती। जिन खे नाम जो प्रकाश थियो, उन्हनि जे हृदय मों ई वरी हरि जा गुण निकिता, जंहिंखे बाणी चइबो आहे। संत असांजा कई नाम जपण वारा थिया, पर शाइर संत वरी के घटि थिया। हरे राम राम, जंहिंजी वाणी निकिती। राधा स्वामी संत 12-14 आहिनि, उन मां पंथ निकिता, उन मां अन्य पैदा थिया, पर वाणी हिकिड़े ई संत जी शिवदयाल साहिब जी ठही, बाक़ी सभु कंहिं पंहिंजी ॿुधी सां अर्थ कयो। हरे राम राम, वाणी निकिरणु, प्रभु जा गुणानुवाद निकिरणु, शाइर संत जंहिंखे सरिजे, कवि संत जंहिंखे सरिजे। गुरु नानक साहिब पाण खे गुरु ग्रंथ सां हिकिड़ी जाते कवि चयो आहे। हरे राम राम, जंहिंखे असांजे मिस्किन साहिब संस्कृत में ऋषि सरिजे, उनखे हिंदी में कवि सरिजे। हरे राम राम, ऋषिनि मुनिनि जे मुख मां इहे वेद श्लोकनि जे रूप में और उन स्वर में पढ़ाया विया। असांजे डोंगरोज महाराज चए थो त सभिनी खे वेदनि पढ़ण जी इजाज़त न आहे, जेकॾहिं उन स्वर सां न पढ़ंदो त ख़ुदि असां ग़लति तकलीफ़। हिते असांजे लखनऊ में इहो सभु थिए। हरे राम राम, ईअं ख़ाली पढ़ी करके अध्ययन करणु पंहिंजी शइ आहे, मगर उन जो पूरो स्वरूप ठाहिणु, जेसिताईं उन स्वर सां सलोक खे न पढ़ंदो, जेका विधि आहे, उहा ऋषिनि जे मुंहं मां उन्हनि स्वर सां उहे सलोक पैदा कया। इहा शइ गीता लाइ न चई आहे, पर वेदनि लाइ चई आहे। हरे राम राम, अहिड़े तरीक़े सां आप जपाए, पर हाणे उहो गावाइण बि उन्हनि जे हृदय मां निकिरंदो जिन जपणु शुरू कयो। जपण बीज आहे, फल उन जो उहो प्रभु जी सिफ़त में जुड़ी आहे, प्रभु जी सिफ़त कंदा रहे, जंहिंजो पूरो स्वरूप असांजे भाई कंवरराम साहिब जो जेको प्रकट थी आयो। 8-8 कलाक यार अकेलो पाण बीठो आहे, दुनिया वेठी आहे। श्री राम, किथे किथे मंझंदि जे वेले खां टाइम टपी वञे, पंहिंजा संगत बीठी आहे, न त साईं संत अञा वधी वियो भॼन में बीठी, ताईं त संग राज वेलो काउंट पइजी वेंदो। श्री राम, वेनती करणी पवंदी, संत भॼन पूरो कयो। चए पियो अञा मूंखे रागड़ियूं ईअं चौगुद वरायूं बीठनि, चए थी मूंखे चओ, चए थी मूंखे चओ, मुंहिंजो पेट अञा न भरियो आहे। इहा प्रभु जी कृपालता आहे। ज़ाहिर ज़हूर जो दुनिया वेठी आहे, हुनखे संत विहाई वेठो आहे, नाम संकीर्तन में प्रभु जे में जोड़ी वेठो आहे। श्री राम, सिद्धानंद स्वामी संत सुबुह जो सत्संग जंहिंजो हिते हले थो 7 खां 7:30 ताईं, हिकिड़े भेरे चयईं त नाम जप जे बारे में, सिमरन जे बारे में, और मथां चए नाम संकीर्तन, उन ते नाला खयईं, फलाणे फलाणे प्रांत में उन नाम संकीर्तन करके दुनिया खे जगायो। श्री राम, 3 प्रदेशनि जा नाला खयईं और 3 संतनि जा नाला खयईं। मूंखे हुन महिल साईं कंवरराम यादि अची वियो, मां हुन जे कन में इन दास जी ॼाण हुजे सा त चए हा, सिंध में संत कंवरराम बि थियो, जंहिं नाम संकीर्तन सां दुनिया खे जगायो। श्री राम, और रोज़ हज़ार ख़ल्क़ हर क्षेत्र जा माण्हू हुनजे में वेठा आहिनि, भॼन ॿुधंदा। श्री राम राम, आप जपाए जपे सो नाम, और आप गावाए सो हरि गुण। प्रहलाद भगवान जे नाले खे जपियो। श्री राम, जपियो जपियो जपियो, जप जो फल इहो थियो जो हुन भॻवान खे प्रगट करे ॾेखारियो। जॾहिं प्रगट कयईं तॾहिं भॻवान जी सिफ़त करणु शुरू कई आहे। उहा शायदि तव्हां सभिनी न ॿुधी हुजे। प्रहलाद जी सिफ़त कई पननि में भरियल आहे, जेका हुन प्रभु जी सिफ़त कई आहे। श्री राम राम, गुरु जेका सिफ़त कई आहे, जपींदे जपींदे सिमरन में भॼन लीनता पाईंदे जॾहिं भॻवान जो दर्शन थिया, तॾहिं उन गुरु जेका सिफ़त कई आहे त उहा पढ़ी आप गावाए
सो हर गुण गाम। राम तो सब जपे वेंदा पर सभई ॻाई सघंदा। हरे राम राम। जॾहिं तव्हांजो प्यारु हुन सां जपींदे जपींदे थी वेंदो तॾहिं अंदरों पाण ई आवाज़ो निकिरणु शुरू थींदो। उहो प्रभु जा गुणानुवाद ॻाईंदो। श्री राम। पर हाणे इहो कीअं थींदो? मथां सां फरमाईंदा किरम सां सुखमनी हली आहे। हिकु ॻाल्हि जीअं थींदी आहे किरम सां हले तीअं ॻाल्हि चयल आहे। सुखमनी जे पद खे असां ध्यान सां श्रवण कयूं। प्रभु कृपा ते कमाल विकास। प्रभु कृपा ते कमाल विकास। प्रभु कृपा ते कमाल प्रकाश। प्रभु कृपा ते कमाल प्रकाश। कृपा ते कमाल विकास। प्रभु कृपा ते होए प्रकाश। प्रभु कृपा से होए प्रकाश। श्री राम। श्री राम। प्रभु कृपा जॾहिं प्रभु जी कृपा थिए थी हरे राम श्री राम तॾहिं प्रकाश थिए थो। प्रकाश छाखे चइबो आहे? प्रभु जी दया छाखे चइबो आहे? प्रभु आत्मा जे रूप में असांजे अंदरि वेठो आहे अंतर्यामी। श्री राम। श्री राम। आत्मा सता जे रूप में जंहिं ते कृपालता करे थो। आत्मा हिकु शक्ति आहे, हिकु लाइट आहे, उन मां हिकिड़ी किरण श्री राम उहा अंतःकरण जे मथां मन जे मथां उहा सटे थी। आत्मा सां जंहिंखे जीव और आत्मा ॿई जुड़ियल आहिनि, परे कोन्हे। है ख़्याल हिकु ख़्याल लफ़्ज़ी बि नाल ख़्याल बि। हरे राम। परमात्मा ख़्याल सां ख़्याल खे पाए, ख़्याल सां ख़्याल खे ध्याए। उहो जीव उतां ई सफ़र न वठी करके ताक़त वठी करे पंहिंजो सफ़र न करे थो त परे कोन्हे। पर हाणे उहो मन उहो अंतःकरण असांजो शुद्ध थी वञे जॾहिं बसि उनजी किरण हिकु लाइट जी उनजे मथां पए। इहा चवण सां सोचण सां चाहण सां पूरी न थींदी आहे। उहो भाव जॻायूं असां उन भावना में रहूं, उनजी कृपा घुरंदा अचूं। श्री राम। साधना कंदा अचूं। जीतियो वञे न मन बिना दर्शन देव जे। मन जो ॿाहिरि हुजणु त स्वाभाविक आहे। मन मों ई संसार ठहियो आहे। मन जो वास्तो जन्मनि जन्मनि खां संसार सां आहे। पर मन अंदरि अचे आत्मा ॾे जंहिं सता वठी करके उहो सफ़र न उठाए थो। बिना दर्शन देव जे जॾहिं देव दर्शन ॾींदो माना किरण पंहिंजी सटींदो तॾहिं मन हुनजो वस अची वेंदो, ॿाहिरि न भिटकंदो, अंतर सम में अची वेंदो। हरे राम। पर चयूं वरी बिना मन जीतण जे देव न ॾे दर्शन। जेसिताईं मन खे स्थिर न कबो। मन खे स्थिर करण जो साधन आहे संतनि जो संग करके नाम जपियूं, गुरुनि जो ध्यानु कयूं, तॾहिं मन सम में ईंदो। श्री राम। बिना मन जीतण जे देव न ॾे दर्शन। मन ते जीत न पाती। मन ते जीत माना मन खे स्थिर न कए, संसार न हटाए करके स्थित करणु। ज्ञान में वियो ध्यान में। नाम जो ज्ञान, गुरुनि जो ज्ञान और गुरुनि जो ध्यानु तस्वर उनजे शरीर जो। श्री राम। स्थिर थी वेंदो। स्थिर बणाए रखे बणाए रखे बणाए रखे कंहिं महिल न कंहिं महिल उहा लाइट तुंहिंजे मथां पवंदी प्रभु जी कृपा जी। हरे राम राम। प्रभु कृपा ते होए प्रकाश। इहो ई प्रकाशित थींदो, मन शुद्ध थी पवंदो। और प्रभु दया ते कमल विकास। उहे कमल जेके अष्ट कमल आहिनि उहे अलॻि आहिनि। श्री राम। योग में साझा वेंदा आहिनि पर उन कमल जूं पंखड़ियूं हेठि थींदियूं आहिनि जंहिंजे करे तुंहिंजो संसार जे वासनाउनि ॾे छिकाव थो रहे। पर जॾहिं उहा लाइट पइजी वई तॾहिं उहे पंखड़ियूं मथे थी बीहंदियूं। पोइ हिन संसार जे माया में रहंदे साहिबनि चयो, स्वामी साहिब तोड़े भोगे भोग अनेक तॾहिं रहे न्यारो न भॼां। पोइ तूं संसार में रहंदे बि आकाश वांगुरु न्यारो आहे, तोखे उहे भोग लिप्त न कयो। श्री राम राम। पोइ तोखे माया लोॾे न सघंदी जॾहिं पंखड़ियूं मथे थी वियूं। प्रभु कृपा ते कमल विकास। प्रभु सुप्रसन्न बसे मन सोए।
सोए प्रभु तव शरण मते मन सोए प्रभु दया ते मत उत्तम होए प्रभु दया ते मन उत्तम होए प्रभु दया ते मत उत्तम होए प्रभु दया ते मत उत्तम होए प्रभु सुप्रसन्न बसे मन सोए प्रभु तव शरण मते मन सोए श्री राम प्रभु तुझे मथों श्रेष्ठ प्रसन्न थे प्रभु आत्मा के रूप में तुझे अंदर वेठो है वो अंतर्यामी बस जीव जो भाव के ॾिसे थो श्री राम झांकी रही भावना जैसी हर मूर्त देखी सुन सही प्रभु जीव जे भाव के भाई मुंहिंजी ओहो जी शइ जो मुल्ह महांगो हूंदो उन शइ जो थोरो क़दुरु पवंदो आहे अरे प्रभु त तोसां गॾु आहे हरे राम हरे पाण हिते ईंदमि हो त पर पुछां बि अॻु भरी थियां मतां चवे भलो जो कमीनी मां कीन थिए अरे प्रभु त तोसां गॾु आहे तो वटि वेठो आहे तोसां साण आहे पर ॾिसे थो भेण तूं बि का इच्छा करेंदो हुनजे मिलण जी बसि इच्छा कंदे त तुंहिंजो थोरो क़दुरु पवंदो जो हलाए उहो रहियो आहे सभु कुझु उहो आहे तूं पाण कहिड़ी शइ आहे श्री राम हरे जीव बि उन्ही जो हे पिंड बि उन्ही जो हे सांस बि उन्ही जा हे मनो अंतःकरण सभु उहो ठाहींदड़ो हे टपड़ सभु उन्ही ठाहिया हे पंज तत उन्ही ठाहिया तूं छा आहे हरे राम काथों तुंहिंजी मां विच में फासी आहे मां आहियां तूं ई तूं तूं ई तूं तूं ई तूं सभु कुझु तुंहिंजो हे मुंहिंजा प्यारा तूं थोरो बसि सिक सां सॾु कर हे थोरो ॾिसे थो तुंहिंजो प्रभु दया ते सुप्रसन्न होए प्रभु कृपा करे तुंहिंजे मथां प्रसन्न थिए श्रेष्ठ प्रसन्न थिए और प्रभु दया ते मत उत्तम होए तुंहिंजी बुद्धि निर्मल थी पवंदी हरे राम उत्तम मत थींदी तूं शुभ कर्म कंदे सभ जो भलो चाहींदे भॻवान जीअं सभ जो भलो करे रहियो आहे भॻवानु सभु सुखनि जा पदार्थ ठाहियासीं सुखनि जो निधान आहे सुखनि जो खज़ानो आहे सुख बटई रहियो आहे हुनजी मोट असांखे कुझु कोन वठी रहियो आहे हरे राम हरे राम हे जीव भेण सां अहिड़ो संकीर्ण आहे अहिड़ो संकीर्ण आहे अहिड़ो संकीर्ण आहे ओहो गॾु आहे त अलाए केरु कंहिंजे भाॻे सां खाए थो पर ॿ भाइर जुदा थिया पर जेकॾहिं ॿिए भाउ खे का कमती थी अचे ओ हिकु भेरो ॾेसि थो ॿियो भेरो ॾेसि थो टे भेरो चएसि मां केतिरो ॾींदुमि ओहो श्री राम भाउ खे भाउ ॾियण लाइ तयारु न आहे हरे राम राम पीउ दान करे थो त कंदे कंदे आख़िर पुटु कॾहिं चई थो विझसि ईअं कंदे त घर लुटाईंदे केतिरो तोखे ॾींदासीं अड़े जंहिं वॾी सॼी ॾिनी उते पुटु पीउ खे ईअं थो चई विझे मन मर्ज़ी सां पंहिंजो आईंदो कोन थो ठाहे सघे श्री राम इहा हालत आहे और परमात्मा ॾेई न पचारे ओहो श्री राम सुखनि जो दाता जेको सुख ॾेई रहियो आहे सुखनि जा पदार्थ सुखनि जो साधन तोखे इंद्रियूं ॾिनई उन जा भोग तोखे ॾिनई सभु कुझु ॾिनई हरे राम मुंहिंजा प्यारा प्रभु दया ते पर उहा तुंहिंजी कृपा से मत उत्तम थिए बुद्धि तोखे सम्झ में अचे त सभु कुझु प्रभु जो आहे मां ॿिए जे लाइ नथो कयां सभु पंहिंजे लाइ कयां थो अरे हिकिड़ो ई ठपो असांजे मन में छड़ो अचे एक पिता एक सिखे हम भारत हिकु असांजो पिता आहे कीअं और सभु असांजा ॿारक आहियूं या बाणी चए थी हा श्री राम पोइ सभई जेकॾहिं असां हुनजा ॿारक आहियूं त असां पाण में सभु छा थियासीं भेण स्वार्थ जा असां अहिड़ा कीड़ा थी पिया आहियूं जो भाउ खे भाउ जे लाइ क़दुरु न आहे भाउ भाउ खे नथो खणे राम अरे सभई भाइर आहियूं असां सभई भाइर आहियूं हे सभई असांजूं हे स्त्रियूं पाण में सभु भेनर आहिनि हरे राम स्त्रियूं सभु हिक ॿिए खे भेनर सम्झी करे पाण में खणनि सभिनी खे परमात्मा लक्ष्मी रूप में स्त्री खे पैदा कयोसीं पुरुष रूप में नारायण चोलो असांखे ॾिनोसीं उन पाण कोई भेद न रखियो आहे भेण असां में छाजो भेद पियो आहे बसि तॾहिं साफ़ चवंदा बसि इहा ॿुधी थिए मिले त सम्झ प्रभु जी कृपा थिए उहा काथों मिलंदी प्रभु जी कृपा थिए भाव जेको हृदय में पैदा थियो असां संतनि जे दर ते आयासीं त उन भाग खे हुयो भाग में तॾहिं भाव जाॻियो उन भाग खे जॻायूं माना वरी हलूं कमु पूरो न थी वियो जो असां हेसि ताईं आयासीं श्री राम पोइ त छड़ो हे शब्दनि रूपी हे जेको सौदो मिले थो असांखे ज्ञान जो
उहो छड़ो नाले में ॻाल्हियुनि में छड़ो यादि रखियासीं उनखे इस्तेमालु न कंदासीं उन शइ जो कीअं रस वठी सघंदासीं असां त असां इनखे अपनायूं तॾहिं असां यश जा पात्र थींदासीं पंहिंजो जीवन सफलो कंदासीं प्रभु दया ते मत उत्तम होए सर्व निधान प्रभु तेरी मैया 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 आप हो किछु न किन्हूं लहिया आप किछु न किन्हूं लहिया आप हो किछु न किन्हूं लहिया आप किछु न किन्हूं लहिया श्री राम राम श्री राम राम सुंदर श्याम 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 आप हो किछु न किन्हूं लहिया आप किछु न किन्हूं लहिया सर्व निधान प्रभु तेरी मैया सर्व निधान प्रभु तेरी मैया श्री राम श्री राम सर्व निधान निधान माना खजाना निधान माना हे सभु खजाना हर प्रकार जा जेके खजाना आहिनि असां वटि तुंहिंजी मया सां तुंहिंजी कृपा श्री राम सर्व निधान प्रभु तेरी मैया तुंहिंजी मया थी वञे ओहो अॻ में ॿुधी आयो ओड़े संसार तोखे छा ॾींदो भाउ खे न ॾींदो वक़्त ते पुटु पीउ खे न ॾींदो पर उहो परमात्मा तो ते दया करे थो सर्व निधान प्रभु तेरी मया आप किछु न किन्हूं ले पाण कोई कुझु बि पाए नथो सघे तुंहिंजी दया थी वञे पाण जेकॾहिं कोई पाए त पोइ ग़रीब थो रहे पंहिंजे चाहिण सां कोई सभु कुझु पाए वञे त पोइ ग़रीब थो रहे श्री राम आप किछु न रेडियो जेकी खणी दया करे ॾे वई पोइ त ठीकु आहे पर तूं उन हिकिड़े चके ते हथ रख चोर सॾ अरे राम पोइ ॾियण ते पए त अलाए छा खज़ाना ॾे आप किछु न किन्हूं लही आहे हरे राम जित जित लावे तित लगे हरे नाथ जित जित लावे तित लगे हरे नाथ नानक इन के कछु न हाथ नानक इन के कछु न हाथ जित जित लावो तित लगे हर नाथ सुखमणि सुखमृत प्रभु नाम ओ भगत जना के मन विश्राम सुखमणि सुखमृत प्रभु नाम श्री राम जित जित लाव हो तित लगे हर नाथ श्री राम हे नाथ परमात्मा जंहिंखे जंहिंखे जाते जाते जीअं जीअं लॻायो अथई नानक हिनखे कछु न हिन जे हथ में कुझु न आहे जो कुझु ते प्राप्त करे सघे या बणिजी सघे श्री राम हिन जे हथ में न आहे श्री राम ईअं भाई गुरु साहिब सच थो लिखे ईअं भाई पक्का ईअं पोइ कॾहिं भुलिजी वियो अखर न अचे त मां हिन पुट खे डॉक्टर बणायो अड़े पोइ ॿिए खे न बणायो टे खे न बणायो हल्की ॻाल्हि न आहे इन लफ़्ज़ खे चवणु श्री राम मां पुट खे हे ठाहे छॾियो तूं छा ठाहियो मां पुट खे फैक्ट्री कढाए नी तूं कढाए नी ॿिए खे नथो कढाए ॾे पागल पिनो ॻाल्हाइणु हीअ त सियाणप त असांजी वातों छा निकिरे साईं प्रभु जी कृपा आहे ॿार फैक्ट्री कढी आहे ॿार खे फैक्ट्री कढाई आहे प्रभु कृपा कई आहे हुन ॿार खे मथे पढ़ायूं था श्री राम
प्रभु डॉक्टर बणायो अथसि हीअं असां सत्संग में आहियूं त इहो अखर निकिरे। हा त माफ़ रखिजो, संत हिकिड़ो प्रश्न पुछणु शुरू करे न त संसार सॼे वटि जवाबु कोन्हे। पागल दुनिया खे संतनि जो सत्संग थो मिले। मां हिकिड़ो प्रश्न कयां त ख़बर पए तव्हां जवाबु मिलण जी। असांखे इहा बि ख़बर कान्हे। मां हिकिड़े अखर में निर्मूल कंदो आहियां इन ॻाल्हि खे त जो संसार खां पुछियो वञे तूं छो ॼायो आहे, जवाबु आहे बसि। मां थोरी जिन्स थो ॾेई छॾियां, बसि हिन में सभु सम्झी वेंदो। अज्ञान दूर करिणो त बसि हिते ई छो ॼायो आहे, कंहिं वटि जवाबु मिलंदो सॼे संसार मां। तूं छो ॼायो आहे, जेकॾहिं न त मथां ॿियो जवाबु चङो हाणे ॼाई पए, पर कीअं गुज़ारींदे इहो जवाबु आहे कंहिं वटि। बाक़ी विच जो लाफा छाजो थो वणे। अड़े जेको कमु तोखे कराइणो अथव थी रहियो आहे, हिकु छिण जी बि ख़बर न आहे सॼे संसार खे पोइ छा थियणो आहे। हिन जो मतिलबु इहो न आहे त असां प्रोग्राम न ठाहियूं, जीव घणी ठाहिणी आहे, पर बणी जेका पए। परमात्मा जो प्रोग्राम सभु ठहियलु। 4 युग हेतिरी उमिरि में हलंदा, हिन युग में माण्हुनि जी वृत्ति हीअं थींदी, हीअं विनाश थींदो, सभु कुझु परमात्मा जो प्रोग्राम ठहियो पियो। जो हुआ होवत सो जाने और प्रभु अपने का हुकुम पछाणे। जेको थियणो आहे, जेको थियो आहे उहो ई थियणो हो। तूं ईअं चओ सुभाणे प्रोग्राम ठहियल आहिनि, अबा कमु करे आहिनि साईं, हे भले प्रभु कृपा कयो, हे कमु कया, बाक़ी रहिया आहिनि वरी सुभाणे। श्री राम। जेके न थियणा न थिया, जेके थियणा थिया। तुंहिंजे थियण सां सभु कुझु पूरा थियनि हा त बाबा खे कमी छाजी रही आहे। थोरो असांजो इहो ज्ञान दूर थी वञे, बसि ॿियो दृष्टिकोण मटणो आहे, इहो व्यवहार करिणो आहे, इहो परिवार करिणो आहे। संत कुझु कोन था छॾाइनि, छड़ो मन जी ॿुधी जो अंधापणो दूर थिए, अछातणो दूर थिए, थोरो ज्ञान अचे, हर वक़्तु प्रभु यादि अचे। बसि सत्संग जो सभु कुझु पूजा पाठ जो फल इहो आहे, ग्रंथ जे पढ़ण जो, प्रभु जे मथां विश्वास कजे त प्रभु करे रहियो। श्री राम। तूं निमित मात्रा हिकिड़ो औज़ार आहे, तुंहिंजे परमात्मा तोखां छा कराइणो अथसि। करण कारण प्रभु एक है, दूसर ना ही कोई। करण करावन करने हार। हे करण जेको ठाहियो अथई संसार, श्री राम। करण माना जेकी ठहियो आहे, ऐं इन मां छा छा कराइणो अथसि। हर हिकु हिकु कमु नथो कराए, तोखां छा कराइणो अथसि, तोखां छा कराइणो अथसि। कंहिंजी मुहाड़े सां कमु रखियो अथई छा, अरे तुंहिंजी जात सां कमु रखियो अथई छा। तुंहिंजी वॾी जात आहे, तोखे वॾे पद ते विहाए छॾे। अहंकार छाजो थो करे जीअं तूं। श्री राम। बसि ख़ुदा असांजो अहंकार मिटाए, पोइ असांजो सभु कुझु बणियो, न त असांजा चङा बि सभु बुरा थी वेंदा। अहंकार में जेके असां कयोसीं पोइ सभु फैलंदो थी। जित जित लावो तित लॻे हर नाथ। जंहिंखे जंहिंखे परमात्मा लॻायो तंहिंजे लाइ साहिबनि जपण जो और पिछाड़ी फतवा चयूं, इहो कोई अहम न आहे। प्रभु जंहिंखे जपाए, हरे राम। प्रभु जंहिंखे हरि जा गुण गावाए, त जेके इहो इन जे लाइ त उहे बि सम्झनि। हरे राम। अॼु थोरो हिते वेठा आहियूं, हे महानता तख़्त जी हरि जपण जी, हरि गावाइण जी आहे न, या जिन खे मथो टेके रहिया आहियूं हरि जे जपण ऐं गावाइण वारनि खे न, त मन में कॾहिं असांखे मन महसूसु थिए असां वॾा थियण त चाहियूं था, पर जॾहिं वॾनि वारो कमु न कंदासीं त असां कीअं पूजबासीं, कीअं असांजो जस थींदो। श्री राम। वॾे खे बि जपण वारे खे हम न अचे त मां जपे रहियो आहियां, प्रभु जी कृपा आहे, और साम्हूं वारे खे महसूसु थिए त मां बि इहो कमु कयां, तॾहिं मां हरि जी पाण ते कृपा कंदुसि। और जेको हेॾे पकाई कंदो उन खे हे दृष्टिकोण हुजणु घुरिजे त जेकॾहिं नथो जपे त उन खे तव्हां प्रभु जंहिंखे जाॾे लॻायोसीं, हरे राम। पर मूंखे वरी हेॾे ॾिसणु घुरिजे, हरे राम, त मां जेको वॾो थियणु चाहियां थो ऐं भला इहा जंहिं जॻह झुकी रहियो आहियां, कॾहिं मां इहो कॾहिं थींदुमि। सॼे हयाती में छड़ो संतनि खे असां मथा ई टेकींदा आयासीं, पर हिकिड़ो क्षण ईअं अकेलो कुंड में वेही करे छड़ो पंहिंजो पाण खां पुछूं, आख़िर मथो छो टेके रहिया आहियूं उन जॻह। पंहिंजो पाण अखि खुली पए त उन कर्त्यो ते अचणु शुरू थी वञो। जेकॾहिं इहा तोखे सम्झ न आई त तूं मथो टेकींदे रहो, होॾे कहिड़ी परवाह आहे तुंहिंजो सर्टिफिकेट मिलण जी। तूं पंहिंजे ज्ञान करके वॾा थी विया आहिनि। अरे तूं कॾहिं वॾो थींदे, बसि इहो सिख। भाए त थो मां वॾो थियां, पर वॾो कॾहिं थींदे जॾहिं इहो नज़रियो रखे। श्री राम। जित जित लावा तुत लॻे हर नाथ, नानक इन के। श्री राम। त मुंहिंजा प्यारा, जेकी तूं चाहें थो प्रभु मूंखे यश वारो करे, नेक राह ते हलाए, त परमात्मा नेक तूं आसीस वटि कृपा वठे। मुंहिंजा साईं, तूं मुंहिंजे मन खे अंतःकरण शुद्ध कर, नाम जपाए। श्री राम। नेक राह ते हलाए, उनखां कृपा घुरंदो आहे, कृपा घुरंदो आहे।
प्रभु तुंहिंजो जीवन सफल कंदो जेकी चाहियूं था प्रभु को घुरूं श्री राम छो जो लॻाइण वारो प्रभु आहे हेॾे बि लॻायो अथई त होॾे बि असांखे लॻाए अथई श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम